दोस्तों, खुश आयो, खे लॻा पिया आहिनि। उमेद आहे त तव्हां दोस्तों खैरियत सां ख़ुशि हूंदो। अॼु वेठे वेठे कुझु ख़्यालु आयो ऐं कुझु बीमारियूं नज़र आयूं। तव्हांखे ख़बर आहे असांजा नौजवान, असांजी सिंध जा माण्हू, ख़ासि करे जेकी पिल्यूरल सोसाइटी हूंदी आहे उन जा माण्हू हिकु बीमारी में वकोयल हूंदा आहिनि ऐं तव्हांखे हैरानगी थींदी त इन बीमारी अनेक ज़हीन, अनेक माण्हू, अनेक तरक़ी या उसरंदड़ ज़हन तबाह करे छॾिया। तव्हां सोचींदा हूंदो एड्स, मलेरिया आहे, हेपाटाइटिस आहे। न दोस्तों, अहिड़ी का बि इहा बीमारी न आहे। सिर्फ़ु बीमारी हिकिड़ी आहे, उहा कहिड़ी? माण्हू छा सोचींदा। असां इन सोच में अलाए केतिरियूं ई पंहिंजूं ख़्वाहिशूं तबाह करे छॾींदा आहियूं। असां इन जे करे पंहिंजी न्याणीअ खे स्कूल न मोकिलींदा आहियूं जो चवंदा आहियूं माण्हू छा सोचींदा। ऐं असां तालीम, जेकॾहिं असांजी उमिरि वधी वई, ज़ाती मसाइलनि जे करे, घरू परेशानियुनि जे करे तालीम हासिलु न करे सघियासीं ऐं अहिड़ी उमिरि में पुॻासीं जॾहिं असां सोचींदा आहियूं हींअर असांखे तालीम हासिलु करणी आहे ऐं असांखे पढ़णु घुरिजे। ऐं उन वक़्तु असांजी उमिरि वॾी थी वेंदी आहे, पोइ असांजे ज़हन में को ख़्यालु अची वेंदो आहे माण्हू छा सोचींदा। कुझु दोस्त यूनिवर्सिटी मां पढ़ी करे घर में अची वेही रहंदा आहिनि, खटूं भञींदा आहिनि, पर को धंधो न कंदा आहिनि। ख़बर अथव सिर्फ़ु छो? इन सोच में माण्हू छा सोचींदा। दोस्तों, अॼु तव्हां हिकिड़ी ॻाल्हि यादि रखो, को कंहिंजे लाइ न सोचींदो आहे। इहा सिर्फ़ु असांजी पंहिंजी सोच हूंदी आहे जेकी असांखे बीमार रखंदी आहे ऐं इन बीमारी जे तहत असां पंहिंजे घर वारनि खे, पाण खे ऐं पाण सां रहंदड़ माण्हुनि खे ॾुख रसाईंदा आहियूं ऐं फाइनेंशियली कंडीशन्स सां पंहिंजी वीक करे छॾींदा आहियूं। दोस्तों, हिकिड़ी शइ ज़हन में रखो, जेकॾहिं तव्हां इहा सोच रखंदव न माण्हू छा सोचींदा, यकीन कयो तव्हां कुझु बि न करे सघंदव। मूं किथे पढ़ियो हुयो जिते लिखियलु हो 20 साल असां इन में उमिरि गुज़ारींदा आहियूं, इन सोच में उमिरि गुज़रंदी आहे 20 सालनि जी उमिरि ताईं, त माण्हू छा बि सोचे मूंखे परवाह न आहे। पोइ इन तहत इहा उमिरि अहिड़ी आहे जंहिंमें कंट्रोल जी ज़रूरत हूंदी आहे। ऐं वरी जॾहिं 40 साल जी उमिरि में हूंदी आहे, 40 साल जी 20 खां वठी 40 ताईं असांजी इहा सोच हूंदी आहे त माण्हू छा सोचींदा। पोइ इन उमिरि में असांजे मथां ज़िमेदारियूं ईंदियूं आहिनि, असांखे ॿार पढ़ाइणा हूंदा आहिनि, धंधा खोलणा हूंदा आहिनि, अॻिते असांखे घणो कुझु करणो हूंदो आहे। पोइ इन दौरान असां पंहिंजे ॿारनि खे या पंहिंजी न्याणियुनि खे सही तरह तालीम न ॾियारे सघंदा, सिर्फ़ु इन जे करे त माण्हू छा सोचींदा। ऐं जेकॾहिं असां पंहिंजी न्याणीअ खे ॾाज घटि ॾींदा आहियूं त इन सोच में त माण्हू छा सोचींदा। अदा जॾहिं असांजी उमिरि 50 खां 60 ताईं पुॼंदी आहे न, पोइ ख़बर पवंदी आहे, रिसर्च अथव त माण्हू को कंहिं लाइ नथो सोचे, हर को पंहिंजे परेशानीअ में गुम आहे। दोस्तों, इन सोच में पाण खे तबाह न कयो त माण्हू छा सोचींदा। यकीन ॼाणो तव्हां छा बि कयो, माण्हू ज़रूरु कुझु न कुझु ई सोचींदा। बाबा जेकॾहिं माण्हू सोचींदा ऐं उहो बि असां सोचूं त पोइ उहे माण्हू छा सोचींदा ऐं असां छा कंदासीं। दोस्तों, ज़िंदगी ॾाढी मुख़्तसिर आहे, असांखे घणो कुझु करिणो आहे ऐं जेके पुराणा वैल्यूज़ जेके आहिनि, जेके आउटडेटेड आहिनि, उन्हनि खे ख़तमु करिणो पवंदो। जेकॾहिं if we are not developing in our life, I'm sure we cannot get our goal. We have to just go forward and do something in our life, and we have to just kill these kind of the dogmas that we are just stemming for a long time. यकीन कयो दोस्तों, अॻिते वधो, माण्हू जी परवाह करणु छॾे ॾियो। तव्हांखे एतिरा माण्हू मिलंदा दुनिया में कामयाबु तरी, यकीन कयो जॾहिं उन्हनि जी तव्हां इब्तिदाई ज़िंदगी ॾिसंदव न त उन्हनि इन सोच खे टोड़े करे अॻिते वधिया अथव। माण्हू छा सोचींदा। मां अॼु तव्हां सां हिकु किसो कयां थो। हिकु औरत हिकु ॻोठ में रहंदी, पंहिंजी न्याणियुनि खे तालीम ॾिनई ऐं उन जूं न्याणियूं अॼु का न्याणी हुनजी डॉक्टर, का हुनजी धीउ एयरहोस्टेस आहे, का हुनजी धीउ टीचर आहे। ऐं जॾहिं इब्तिदाई तालीम पंहिंजी न्याणियुनि खे ॾियारींदी त उनजे ॻोठ जा माण्हू हुनखे चवंदा हुया, हीअ बदचलन आहे, हीअ घटिया औरत आहे,
हीअ सुठी औरत न आहे। दोस्तो अॼु उहे ई ॻोठ वारा उन जी न्याणीअ ॾे इलाज लाइ ईंदा आहिनि ऐं हुन जी इज़त कंदा आहिनि। अॼु तव्हां जेको सोचो था या माण्हू जेके सोचंदा आहिनि इहो सभु बेकार आहे। तव्हां उहो सोचो तव्हां लाइ बहितर छा आहे। मुंहिंजा दोस्तो इहा उमेद हूंदी त तव्हां उहो ई सोचींदो जेको तव्हांजे लाइ बहितर हूंदो ऐं तव्हांजी तरक़ी में तव्हांखे फ़ाइदो ॾींदो। बाबा माण्हू छा सोचींदा छॾियो हिन ॻाल्हि खे, हाणे तव्हां सोचो तव्हां छो सोचींदव। दोस्तो अस्सलाम वालेकुम, सदाईं आबाद, महिरबानी।